अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मकर सद सिरीअ जी जेतूं अटारी टूह पीतीअ जे पासे थिए मंझां रगन रूह काती चख ककूह लाहे सिर लतीफ़ चए। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिंडी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 21 अप्रैल 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सां लाऊं लही सघनि। धरती जे हक़नि लाइ जॾहिं बि जेके बि तहरीकूं हलंदियूं आहिनि उन्हनि में इंतिशार पखेड़ण लाइ मुख़्तलिफ़ साज़िशूं कयूं वेंदियूं आहिनि। या त उन्हनि एहतिजाजनि में के तक़रीबकार दाख़िल कया वेंदा आहिनि जेके तहरीकनि खे यरगमाल बणाईंदा आहिनि ऐं पोइ तहरीकूं के नतीजा ॾेई न आहिनि सघंदियूं। जॾहिं हुकूमतूं सभु हरबा हलाए नाकाम थींदियूं आहिनि तॾहिं मुज़ाहिरीन खे हिरासां करण वारो अमल बि वर्जायो वेंदो आहे। हाणे जॾहिं सॼी सिंध सरापा जदोजहद बणियल आहे, जॾहिं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा थी रहिया आहिनि तॾहिं क़ौमी कारकुननि खे हिरासां करण जो सिलसिलो बि बदस्तूर जारी आहे। किथे पुलिस तशदुद करे पई त किथे वरी केस दाख़िल कया पिया वञनि ऐं किथे वरी फायरिंग जहिड़ा वाक़िया बि पेश अची रहिया आहिनि। बबरलो बाईपास ते धरणो हणी वेठल वकील जंहिंजो मुतालबो फ़क़्ति इहो ई आहे त सिंधू दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि ऐं उन्हनि कैनालनि खे फ़ौरी तौरु रद्द कयो वञे। हुकूमत उहो मुतालबो त मञण लाइ तयारु ई न आहे, पर हुकूमत हाणे मुज़ाहिरीन खे हिरासां करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए रही आहे। पुलिस जी मौजूदगी में वीगो गाॾियुनि ते आयल जवाबदारनि धरणे ते वेठल माण्हुनि मथां फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में 2 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला बि हुआ, पर सवाल इहो पैदा थो थिए त आख़िर फायरिंग कंदड़ केरु हुआ। ही त बिल्कुलु अहिड़ियूं ई गाॾियूं हुयूं जहिड़ियूं क़ौमी कारकुननि खे खंभे खणी वेंदियूं आहिनि। त पोइ रियासत जे आशीर्वाद सां इहा फायरिंग न थी आहे त पोइ भला कंहिंजे आशीर्वाद सां इहा फायरिंग थी आहे। अहिड़ा हलंदड़ मुख़्तलिफ़ हरबा हाणे छा था ज़ाहिर कनि। वफ़ाक़ी हुकूमत इन ॻाल्हि ते बीठल आहे त कंहिं बि सूरत में कैनाल ठाहिया वेंदा। हूअ एॾे एतमाद सां ॻाल्हि करे रही आहे जंहिंमां इहो ज़रूरु लॻे थो त शायदि उहे धुरियूं जेके कैनालनि जी अॾावत ऐं कारपोरेट फार्मिंग में मुलविस आहिनि, शायदि उन्हनि खे पक आहे त उहे ई कैनाल बि ठहिराईंदियूं ऐं इन सूरतहाल खे मुंहुं बि ॾेई वेंदियूं, जंहिंजे करे हुकूमत बि मुतमिन आहे त पीपल्स पार्टी खे बि का परेशानी न आहे। पीपल्स पार्टी आवाम खे बेवकूफ़ बणाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए रही आहे। कॾहिं जलसा कया पिया वञनि त कॾहिं सिंध में मुज़ाहिरा कया पिया वञनि। उहे मुज़ाहिरा जिन में तोड़े जो सिंध सां सचाए जो को बि अनसर शामिल न आहे, जिन में शिरकत लाइ माण्हुनि खे ज़ोरी आंदो वञे थो ऐं पोइ आंदल माण्हू जेके मीडिया ते बयान ॾियनि था उहे बि पंहिंजे साम्हूं आहिनि। हूं बि इहो सच आहे त धरती सां मुहबत कंदड़ माण्हुनि जो बयानु हक़ीक़ी हिकिड़ो ई हूंदो आहे, पर जेके धरती सां गद्दारी कंदा आहिनि, जेके पंहिंजनि सां बेवफ़ाई कंदा आहिनि, उन्हनि जा बयान मुख़्तलिफ़ रुख़ बदिलाईंदा आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं पीपल्स पार्टी जा अॻुवान जा बयान मुसलसल तब्दील थींदा रहिया। पहिरियां त उन्हनि सिंध वासियुनि खे इहो यकीन ॾियारणु थे चाहियो त को बि कैनाल न पियो ठहे ऐं जॾहिं सैयद ज़ैन शाह ऐं मीडिया वञी कैनालनि जी अॾावत वारे कम ते पहुती तॾहिं उन्हनि इहो बि मौक़िफ़ इख़्तियार कयो त
त हीअ कैनाल न पिया ठहनि, हीअ सिर्फ़ु मॉडल आहे जेको दुनिया खे ॾेखारियो वेंदो। ऐं पोइ इहो कूड़ बि जॾहिं सच साबित न थी सघियो तॾहिं हुननि इहो बि मौक़िफ़ इख़्तियार कयो त इहे कैनाल न पिया ठहनि, पर इहे कैनाल ट्यूबवेलनि लाइ ठाहिया पिया वञनि, जिन वसीले ट्यूबवेलनि जो पाणी ॿनियुनि में पहुचंदो। पर उहो कूड़ बि जॾहिं साबित न थियो तॾहिं हुननि पाणी कैनालनि जे ख़िलाफ़ एहतिजाज शुरू कयो। इन समूरी सूरतहाल में हाणे सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। उन एहतिजाज में सिंध वासियुनि खे क़दम क़दम ते पाण संभालणो पवंदो ऐं अहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार करणो पवंदो जेको धरती जो हुजे, जेको धरती धणियुनि जो हुजे ऐं धरती सां बीठल माण्हू ई बका माणे सघंदा आहिनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सांगड़ जी सरज़मीन जेका इनकलाब जी अलामत इन करे बि रही आहे जो ही सरज़मीन हुर तहरीक जो मर्कज़ हुई। ही उहा ई धरती आहे जिते शहीद सूर्या बादशाह वतन या कफ़न जो नारो हयो ऐं हीअ उहा ई बदनसीब धरती आहे जिते सिंध जे अरड़नि पुटनि शहीद रूपरे चोलियाणी, नूरुल्लाह तुनिये ऐं सराई कुर्बान ख्वावड़ खे साड़े शहीद कयो वियो। अप्रैल जी 21 तारीख़ जो उहो बदनसीब ॾींहुं भला केरु विसारे सघंदो जंहिं ॾींहुं सिंध जे आजपेले जा खोड़ींदड़ अरड़नि पुटनि खे शहीद कयो वियो। सांगड़ खां परभरो आबाद बाखोड़ो मोरी हाण तोड़े जो उजड़ी चुको। तोड़े जो उहो स्टाफ बि बाक़ी नाहे बचियो। तोड़े जो उहे वण बि हाण वढिजी विया। शहीदनि जे यादगार ते लॻल उहो बोर्ड बि हाण किथे नज़र नथो अचे। पर जॾहिं बि उन स्टाफ वटां गुज़र थिए थो तॾहिं हू यादि ज़रूरु अचनि था। हू जेके रोशन सितारनि जी अलामत हुआ, हू जेके सन जे साईं जीएम सैद जा अरड़ा कारकुन हुआ। शहीद रूपलो चोलियाणी जंहिं ॻोठ शमू ख़ान चोलियाणी तालके वारह ज़िले कंबर शदाद कोट में अब्दुल सत्तार चोलियाणी जे घर में 23 सितंबर 1975 ते जनम वरितो। हुन इब्तिदाई तालीम प्राइमरी स्कूल गुल बुरड़े मां पिराई, हाई स्कूल वारह मां मैट्रिक करे गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद में इंटर कयाई। 1993 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में सोशल वर्क में ग्रेजुएशन कयाई। स्कूल के ज़माने का लतीफ़ संघ के प्लेटफार्म ता शागिर्द सियासत की शुरुआत कयाई ऐं अॻिते हली उनजो मरकज़ी अॻवान भी थियो। उनखां पोइ जसाफ सिंध यूनिवर्सिटी जो ऑर्गेनाइज़र रहियो, जनरल सेक्रेटरी तोड़े सदर ऐं बाद में मरकज़ी नायब सदर थियो ऐं 2008-9 दौरान मरकज़ी सदर की हैसियत में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभायाई। तालीम मुकमिल करण खां पोइ जीए सिंध क़ौमी मुहाज़ जो हिस्सो बणियो। हुनजो वास्तो जीए सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर सां रहियो ऐं आख़िरी ॾिहाड़नि में जीए सिंध मुतहदा मुहाज़ में शामिल थियो। रूपले चोलियाणी सां गॾु शाद जो जाम पीअंदड़ सराई कुर्बान ख्वावड़ जो वास्तो बि शहदाद कोट जे हिकु ख़ुशहाल घराणे सां हो। सराई कुर्बान ख्वावड़ 1970 धारे शमसुद्दीन ख्वावड़ जे घर में जनम वरितो। शुरुआती तालीम बि मक़ामी तालीमी इदारनि मां हासिल कयाई। BA कराची यूनिवर्सिटी में करण बाद मास्टर्स की डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में हासिल कयाई। सराई कुर्बान अञा निढड़ो ई हो त संदसि वालिद वफ़ात करे वियो। हुन जे ज़मीननि ते उतां जे बासर माण्हुनि कब्ज़ो कयो, पर जॾहिं हिन जवानी जा ॾाका चढ़णु शुरू कया त हुन उन्हनि बासरनि सां मुहाॾो अटकायो ऐं पंहिंजो ज़मीनूं वापसि कराइण में कामयाबु थियो। सराई कुर्बान ख्वावड़ जजे बारूतण वारी ज़िंदगी में ई ख़ुददारी वासो करे वई हुई ऐं हुन बारूतण में ई हक़ हड़प थींदे ॾिठा। हू अञा मासूम ॿार ई हो जो हुन जे मथां पीउ जो सायो बि सलामत न रहियो। हुन जे ज़हन ते उहो सदमो बि हो। मथां वरी संसद ज़मीन जागीरदारनि जे कब्ज़े में हली वई त हुन बग़ावत जो रस्तो इख़्तियार कयो।
सराई कुर्बान ख्वावड़ यूनिवर्सिटी में पढ़ण दौरान क़ौमी तहरीक सां लाॻापिजी वियो। चिणग संगत ऐं लतीफ़ संगत में सरगर्म रहण बाद जसाफ़ में शमूलियत इख्तियार कयाई। तनज़ीम जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी भी रहियो। शागिर्दी वारे दौर में सराय कुर्बान ख्वावड़ शागिर्दनि जे मसइलनि ते अमली जदोजहद कई। इहो ई सबबु हो जो हूअ जॾहिं जसाफ़ खां पोइ मरकज़ में शामिल थियो तॾहिं बि शागिर्द संसद सॾ में सॾ ॾींदा हुआ ऐं हीउ शागिर्दनि जो आइडियल बणिजी वियो। सराई कुर्बान ख्वावड़ कारकुननि सां बेपनाह मोहबत कंदो हो। हुन धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाजी तहरीकनि में अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो त वसीलनि जी फुरलुट ऐं कारकुननि जे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ बुख हड़तालूं बि कयूं। हूअ डॉक्टर सफदर सरकी जी आज़ादी ऐं सिंध जे ॿिनि मसइलनि जे हल लाइ जसकम जो वफ़द वठी इस्लामाबाद बि वियो हो, जिते गॾियल क़ौमनि ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीरनि खे हुन यादाश्त नामो बि ॾिनो। सराय कुर्बान ख्वावड़ 2009 में जसकम खे अलविदा चई, जीअं सिंध मुतहदा मुहाज़ में शमूलियत इख्तियार कई ऐं जसमम जो सीनियर वाइस चेयरमैन चूंडियो वियो। अहिड़ी तरह मग़वी ॿारड़नि सदाम शेख ऐं कपिल देव जी आज़ादी में बि अहम किरदारु अदा कयाई। हुन 1987 में शादी कई हुई। खेसि 5 नियाणियुनि ऐं 2 पुटनि जो औलाद आहे। सराय कुर्बान ख्वावड़ खे 21 अप्रैल ते पंहिंजे दोस्तनि रूपले चोलियाणी ऐं नूरुल्लाह तुनिए सां तनज़ीमी दौरे दौरान सांगड़ भर सां बाखोड़े मोरी वटि गोलियूं हणण बाद गाॾी मथां केमिकल हारे शहीद कयो वियो हो। बाखोड़े जे शहीदनि में शहीद नूरुल्लाह तुनियो बि शामिल आहे, जंहिं शदादकोट में उस्ताद नेक मोहम्मद तुनिए जे घर में 1985 धारे जनम वरितो। हुन जो वालिद स्कूल में उस्ताद हो, जंहिं करे हुन पंहिंजे औलाद खे पढ़ाइण में का बि कसर बाक़ी न छॾी। नूरुल्लाह शुरूआती तालीम शदादकोट मां मैट्रिक ऐं इंटर जो इम्तिहान लाड़काणे मां पास करे BSc पास कई। नूरुल्लाह जो क़ौमी सियासत ॾांहुं लाड़ो निडपिण खां थियो, छो त संसद चाचो अल्ताफ़ तुनियो साईं GM सैद जी सियासी पार्टी जीअं सिंध सां लाॻापियल हो। वटसि क़ौमी कारकुन जी अच वञ हूंदी हुई। जॾहिं सराय कुर्बान सां वेझड़ाई थियसि त सराय जी दोस्ती हुनखे मुकमिल नज़रियाती बणाए छॾियो ऐं जीअं सिंध क़ौमी मुहाज़ में शामिल थी कमु करणु लॻो। पोइ जॾहिं सराय कुर्बान जीअं सिंध मुतहदा मुहाज़ में शामिल थियो त हीउ बि साणसि जसमम में शामिल थियो। हिन जो घणो वक़्तु सराय कुर्बान ऐं रूपले सां गॾु गुज़रंदो हो। नूरुल्लाह तुनियो 21 अप्रैल ते हमले में सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो। नूरुल्लाह तुनिए जूं 2 ॼंघूं पहिरीं सट में वञाइजी चुकियूं हुयूं। नेठि ज़ख़्मनि जा सूर नसंदे हूअ 30 अप्रैल 2011 ते कराची जे अस्पताल में शहीद थी वियो, जितां संसद माइटनि ऐं क़ौमी कारकुननि जे काफ़िले जी सूरत में शदादकोट आंदो वियो, जिते संसद वसियत मूजिबि खेसि पंहिंजे शहीद साथी सराय कुर्बान ख्वावड़ जे भर में मिटी मां हवाले कयो वियो। 21 अप्रैल जो ॾींहुं जॾहिं बि ईंदो आहे तॾहिं शहीदनि जी यादि खणी ईंदो आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हुकूमत रेगिस्तान आबाद करण लाइ कोशिशूं त करे रही आहे। हुकूमत सिंध खे बंजर बणाइणु चाहे थी, पर हुकूमत उन्हनि जे नुक़साननि ते को बि ध्यानु नाहे धरियो, न वरी पाणी माहिरनि जी ॻाल्हि ते हू यकीन करण लाइ तयारु आहे। पाणी माहिर हसन अब्बास पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में चयो आहे त राजस्थान जो 99% इलाइक़ो ऋणी आहे। कैनालनि में वारी भरिजी वेंदी, एतिरा वसीला नाहिनि हूंदा जो ऋण जो मुक़ाबिलो करे सघिजे। भारत में बि अहिड़ो मनसूबो नाकाम थियो हो। भारत चयो त असांखे ऋण खे आबाद करिणो आहे। पाकिस्तान वटि त पाणी दरिया में किरी रहियो आहे, उनखे रोकियनि। असां ऋण खे आबाद कंदासीं, उहा गैर साइंसी ॻाल्हि आहे।
उहो बि गैर साइंसी हो त ऋण आबाद थी वेंदो। ग्रीन पाकिस्तान पहिरियां दुरुस्त कमु करे रहियो हो। असां ऋण खे आबाद करण लाइ जदीद निज़ाम आणींदासीं। हुननि हिकु स्टडी जी मंज़ूरी ॾिनी त असांखे ॿुधायो त बहितरीनु तरीक़ो कहिड़ो आहे। माहिरनि जा स्टडी खेनि 9 अप्रैल 2024 ते ॾिनी। पोइ हुननि चयो त असांखे माहिरनि अहिड़ो रस्तो ॻोल्हे ॾिनो आहे जेको जटादार बि आहे, घटि ख़र्च वारो बि आहे ऐं उहो निज़ाम रिवायती डेमनि, बैराजनि ऐं कैनालनि खां बहितरु आहे जेको हलाइण ऐं ठाहिण बि सवलो आहे। हुननि माहिरनि जी टीम खे उहो चैलेंज ॾिनो हो ऐं माहिरनि खेनि रिपोर्ट में तजवीज़ ॾेई छॾी हुई। पोइ छा थियो उनजी जांच करण जी ज़रूरत आहे। संदसि चवणु हो त ग्रीन पाकिस्तान ऐं फ़ैसिले साज़नि विच में केरु त आहे ऐं जून में उहो ऐलान थिए थो त असां कैनाल ठाहिण वञी रहिया आहियूं। डेल्टा में पाणी नथो वञणु ॾिनो वञे। चवनि था त डेल्टा में हेतिरो पाणी थो वञे असां उहो कैनालनि में खणी वेंदासीं। अहिड़ो मंतक़ हाणे बि हली रहियो आहे। सिंध जा ख़दशा इन हवाले सां दुरुस्त आहिनि। हिन स्टडी में पाकिस्तानी ऐं परॾेही माहिर शामिलु हुआ। हुननि जेको पाणी ॻोल्हियो हो उहो सतलज ऐं पंजनद दरिया जी वारी जे हेठियां ॻोल्हियो हो। हुननि चयो त उहो पाणी जझे मिक़दार में मौजूदु आहे। वारी हेठां पाणी लाइ खूह ऐं पोइ पाइपनि वारो निज़ाम ॼाणायो वियो हो। हिन रिपोर्ट में रुॻो टेक्निकल हल न पर माहौलियाती ऐं मालियाती तोड़े समाजी तजिया पिणु आहिनि। हिन रिपोर्ट में 28 नुक़्ता ॾिना विया आहिनि त कैनाल छो नाकाम थींदा। रिपोर्ट जो पहिरियों नुक़्तो इहो आहे त अव्हां कैनाल कढिया त पंजाब ऐं सिंध में तकरार थी पवंदो। पाणी माहिर मूजिबि जेकॾहिं दियामिर भाषा डैम ठही बि वञे त उनखां पोइ कराची में पाणी कीअं पहुचंदो, हारियुनि वटि पाणी कीअं पहुचंदो, को तरीक़ेकार न आहे। 80,000 क्यूसिक पाणी कुदरती तौर ते दरियाउनि में अची रहियो आहे, पोइ कोटड़ी में छो नथो पहुचे। उहो पाणी केॾांहुं थो वञे। हाणे अव्हांजे कैनालनि वारे निज़ाम जो वक़्तु गुज़री चुको आहे। उहो पुराणो निज़ाम हो। अव्हां वटि पाइपनि जो निज़ाम मौजूदु आहे। ग्रीन पाकिस्तान पंहिंजे अॻूणे मनसूबे ते वापसि अची सघे थो। पाणी माहिर पहिरें ॾींहुं रेगिस्तान खे आबाद करण खे गैर साइंसी ॻाल्हि करार ॾेई रहिया आहिनि, पर वक़्त जा हुक्मरान ॿुधण ई नथा चाहिनि ऐं वक़्त जा हुक्मरान कारपोरेट फार्मिंग ते बीही रहिया आहिनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था यादि किताब जा। नाम्यारे लेखक आफ्ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जा अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं आत्मकथा जी 43हीं क़िस्त। इलेक्शन्स जे नतीजे में नए गवर्नर जो चोबोल थियो ऐं 25 अक्टूबर 1999 ते आयल गवर्नर इहो चोबोल ॿुधी पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। शायदि खेसि ख़बर हुई त कमु करणु हुन लाइ मुश्किल थी वियो आहे। ईअं मई 2000 में गवर्नर साहिब जी इस्तीफ़ा खां पोइ ANG अब्बासी बि वज़ीर न रहियो। वज़ारत मुतहदा जे हवाले थी। दिसंबर 2000 में मूं हज फारम भरियो। उन विच में परवेज़ मुशरफ नवाज़ शरीफ़ जे एहतसाब ब्यूरो तरफ़ां ACL जूं लिस्टूं ख़तमु कयूं। 2 कूड़ा केस पोइ बि हलंदा रहिया जिन मां अॻिते हली 2002 में जान छुटी। मुतहदा जे वज़ीर मूंसां घणी छेड़छाड़ कोन कई। जॾहिं दिसंबर में हज लाइ मोकल वठण जे सिलसिले में चीफ सेक्रेटरी सां मुलाक़ात थी त खेसि बदिली लाइ बि अर्ज़ु कयमि। मोटी अचण खां अॻु मूंखे बदिली करे DG साज़दा रखियनि। DG साज़दा तौरु मूं मुश्किल सां 1 महीनो कमु कयो। उन अरसे में मूं ॾिठो त साज़दा जे कमुकार लाइ न कंहिं ऑफिसर जी ज़रूरत आहे न कंहिं इंजीनियर जी ज़रूरत आहे, जो सॼो कमु GOC हैदराबाद जी निगरानी हेठि उमरकोट जो रिहाइशी ठेकेदार सिराज सुमरो कराईंदो हो। कंहिं सिविल ऑफिसर जे दख़ल खे उहे बर्दाश्त न कंदा हुआ। हिकु दफ़े जॾहिं हलंदड़ कम जी 5% मौक़े ते ॾिसण लाइ टाइम ॾिनो त ममण मची वियो ऐं मूं साज़दा मां बदिली जे लाइ अर्ज़ु कयो, चाहे मूंखे OSD रखियो वञे। ख़ैर सां जॾहिं हज करे वापसि आयुसि त मूंखे मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो ऑर्डर मिलियो। चार्ज वरिती। बोर्ड ऑफ रेवेन्यू में मेंबर तौरु सुकून सां
क़रीब 2 साल गुज़रिया ताजो सरकार मुझी जाइ ते निसार सिद्दीकी साहिब के रखियो। निसार साहिब बोर्ड जे कंप्यूटराइजेशन स्कीम सां सहमत हुयो ऐं मूंखे कुछ पॉलिसी इख्तलाफ हुआ। अॼु आउं सम्झां थो त आउं ग़लति हुअमि। मूंखे जेके बि ख़दशा हुआ से अञा सूधो फील्ड में हलनि पिया। ज़मीन जो रिकॉर्ड अॼु बि पियो तस्दीक में हले, पर आहिस्ते आहिस्ते कंहिं पासे हल थींदो पियो अचे। जुलाई 2002 बोर्ड मां चार्ज छॾे अची घर वेठसि त तेसिताईं मोहम्मद मियां सुमरो गवर्नर सिंध थी चुको हो। मुंहिंजे कुझु दोस्तनि जो पुराणो दोस्त ज़रूरु हो, पर मुंहिंजी साणुसि मुलाक़ात न हुई। महीनो 2 OSD रहियसि त हिकु ॾींहुं हिकु पुराणो दोस्त लेफ्टिनेंट जनरल तोक़ीर ज़िया जो क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन बि हुयो, कराची आयो। राति जी मानी ते ज़हीर अब्बास वटि दावत हुयसि। मूंखे ॿिन्ही फ़ोन करे मानी ते अचण जो चयो। आउं ज़हीर जे घर पहुतुसि, जेको अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे वेझो हो। अञा वेठो मसोस त जनरल साहिबु आयो। ड्राइंग रूम में घिड़ंदे ई हुन सां मिलण लाइ जॾहिं सबो थिया त हुन मूंखे परे खां ई खीकारियो ऐं पुछो त नौकिरी कीअं पई हले। मूं टहिक ॾेई विराणियो, OSD हूं। मूंखे ख़बर ई कान पई। हुन पंहिंजे मोबाइल फ़ोन तां मोहम्मद मियां साहिब खे फ़ोन कई ऐं शिकायत कयई त मुंहिंजो हिकु ई दोस्त आहे, बल्कि भाउ आहे। सिंध हुकूमत उन ग़रीब खे बि OSD करे छॾियो आहे। उन नालो पुछो ऐं फ़ोन ते छा चयाईं मूं कोन ॿुधो। नई जनरल साहिब खां पुछियमि। पाण शर्मसार थियसि त तकड़ न कयां हा अहिड़ो जवाबु ॾियण में। ॿिए ॾींहुं गवर्नर साहिब जे मिलिट्री सेक्रेटरी जो फ़ोन आयो त गवर्नर साहिब अव्हांखे यादि पियो करे। 11:30 वॻे सुबुह जो अची वञिजो। मूंखे जिन न कनि। पहुतसि त सुमरो साहिबु फौरी घुरायो ऐं शिकायत कयाईं त मूंखे ॿुधायो बि कोन त तव्हां OSD आहियो। तव्हां सुठा ऑफिसर आहियो। तव्हांखे हुकूमत सिंध जे लाइ को बहितरी जो कमु करिणो आहे। मोहम्मद मियां सुमरो मुंहिंजे अचण खां अॻु मुंहिंजे पर्सनल फाइल घुराए ॾिसी चुको हो। मूंखां पुछाईं त किथे वेंदो। मूं वराणियो त जिते तव्हां मुनासिबु सम्झो। गवर्नर साहिबु त मुंहिंजो सॼो कचो चिठो पढ़ी छॾियो आहे। सुमरो साहिबु चवणु लॻो त तव्हांजो चार्ट ॿुधाए थो त तव्हां 2 दफ़ा डायरेक्टर एक्साइज़ लॻा आहियो, 3 दफ़ा फिनांस में लॻा आहियो, सेक्शन ऑफिसर, डिप्टी सेक्रेटरी तोड़जो मिलिट्री फिनांस में, डिप्टी फिनांशियल एडवाइज़र आर्मी JHQ। असांखे हिन वक़्तु हिकु चङे ऑफिसर जी ज़रूरत आहे जंहिंखे सेक्रेटरी एक्साइज़ ऐं टैक्सीशन लॻाइजे त जीअं सिंध हुकूमत लाइ बहितर रेवेन्यू कठो करे सघिजे। अव्हां फिनांस में रहिया आहियो ऐं तव्हांखे उहो तजुर्बो आहे त कीअं रेवेन्यू बहितर करे सघिजे थो। जीअं तव्हां बहितर सम्झो। मूं वराणियो। अहिड़े तरीक़े सां मूं सेप्टेंबर 2002 में सेक्रेटरी एक्साइज़ जी चार्ज संभाली, जा मुश्किल सां 7 महीना रही, जो सिंध हुकूमत में आम तौर ते कंहिं बि सेक्रेटरी जो सरासरी मुद्दो हूंदो आहे। उन्हीअ 7 महीननि में बि मूं खाते जी आमदनी वधाई ऐं अहिड़ा क़दम इख़्तियार कया जो माली साल जे ख़ात्मे ते 1.5 खां मथे पहुती। फेबरवरी 2003 में मुतहदा जो अब्दुर्रऊफ़ सिद्दीकी खाते जो वज़ीर लॻो। सिद्दीकी साहिब सां सहकार करणु मूं लाइ मुमकिन कोन हो। उन करे मूं खांसि परे रहणु शुरू कयो। एसिताईं जो जेकॾहिं कॾहिं घुरायो हूंदाई त मूं अचण खां लाचारी ॾेखारी त न मीटिंग जो नोटिस आहे न एजेंडा आहे। ईअं अचणु मुंहिंजे लाइ मुमकिन न आहे। को कमु हुजे त इंटरकॉम ते ॿुधायो। ईअं असांजा तालुकात ख़राबु थींदा विया। MQM जा कुझु वज़ीर वञी गवर्नर इशरतुल इबाद वटि वेही रहिया त सेक्रेटरी एक्साइज़ बदिली कयो। गवर्नर साहिबु वज़ीर अला सिंध अली मोहम्मद ख़ान महर खे मुंहिंजी बदिली लाइ चयो। मूंखे महर साहिबु घुरायो ऐं ॿुधायई त मुतहदा अव्हांजी बदिली जो मुतालबो कयो आहे। मूं मुश्किल संस ॻाल्हि पूरी थियण खां अॻु में ई चयो त साईं, मूंखे पाण हिननि चोरनि सां कमु नाहे करिणो। अव्हां मूंखे भले बदिली करे छॾियो। आउं ख़ुशि आहियां। महर साहिबु पुछो, पोइ भला काॾे वेंदो? जिते बि मोकिलींदो। बम्बई बेकरी जो केक ऐं चांहि पीआरे मूंखे वञण जी इजाज़त ॾिनाई ऐं चयाईं त 2-3 ॾींहंनि में अव्हांखे ॿुधाईंदमि। 2-3 ॾींहंनि खां पोइ सैयद नासिर शाह साहिबु मूं ॾे घर आयो ऐं मूंखे गाॾी में विहारे वठी वियो। न मूं क़िबला नासिर शाह खां पुछो, न ई हुन मूंखे ॿुधायो त असां केॾांहुं था वञूं। ख़बर पई त कंहिं दोस्त वटि ॿिए पहरनि जी मानी खाइण वञूं पिया।
मंझंदि जी मानी ते 4 ॼणा हुआसीं। आऊं, नासिर शाह, मेज़बान ऐं ग़ुलाम मुर्तज़ा जतोई साहिबु हुआसीं। हेॾे होॾे जी कचहरी थी, मानी खाधीसीं ऐं कलाक ॾेढ खां पोइ मोकिलायोसीं। ॿिए ॾींहं ते वज़ीर सिंध अलीमुहम्मद ख़ान महर साहिबु मूंखे फ़ोन करे ॿुधायो त तव्हां ज़राइत खाते जा सेक्रेटरी थी वञो ऐं मूंखे शक पियो त काल्होकी मानी खां पोइ इहा कार्रवाई नासिर शाह साहिबु, महर साहिबु ऐं जतोई साहिब जी सलाह सां अॻियां वधाई आहे। मूंखे पहिरियां ई बि नासिर शाह लाइ इज़त हुई ऐं हाणे त वधीक थियण लॻी जो सिंधी सियासतदान कंहिं वक़्त ते रिवाजनि रीतनि मुताबिक़ हर कंहिंजी इज़त नफ़्स जो लिहाज़ कंदो हो, पर घणे वक़्त खां पोइ मूं आगा तारिक ऐं उन्ही खां पोइ सैद नासिर शाह में उहा वसफ़ ॾिठी। अली मुहम्मद ख़ान महर त हूअं बि शहज़ादो हो, इज़त ॾियण बि ॼाणंदो ऐं वठण बि ॼाणंदो हो। ज़राइत खाते में रहंदे कुझु ॾींहं मस थिया त सुबुह जो अख़बार में पढ़ंदो ऐं फ़ोटा ॾिसंदो हुअमि त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा सिफ़ारिश कयल 70 खां 80 ॼणा बुख हड़ताल ते वेठा आहिनि, छो जो गवर्नर सिंध एयर मार्शल अज़ीम दाऊद पोटो कमीशन जी सिफ़ारिश खे कैबिनेट में खणी आयो, जिते सैयद सरदार अहमद ऐं मुतहदा जे वज़ीरनि सख़्तु मुखालफ़त कई। उहो चवण जी ज़रूरत कोन्हे त उहे 80 छोकिरा एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडे जाम मां MSc करे पोइ कमीशन जो इम्तिहान ॾेई पास थिया हुआ, पर बदकिस्मती सां सिंधी हुआ ऐं निंधणका। हिकु ॾींहुं इहा फ़ोटूं ॾिसंदे आउं प्रेस क्लब वञी पहुतुसि, जिते बुख हड़ताली वेठा हुआ। ओचितो मुंहिंजी नज़र हिकु छोकिरे ते पई, जंहिंजी नीरी कमीज़ खे ॻाढ़े धागे सां वॾो सारो टोपो ॾिनल हो ऐं संसि ॿकशी चैपल जो छिनल बेड़ांगड़ो बबुर जे कंडे सां अटकियल हो। ॿ टे घुमरा मुंहिंजी नज़र उन छोकिरे ते पई। दिलि चवे पई त उछंगारूं ॾेई रुआं त मुंहिंजा रब ही कहिड़ा अंधा ऊंधा बोड़ा ऐं कल्ब कटियल हुक्मरान ॾिना अथई। हिकदमि उथियमि ऐं छोकिरनि खे चयुमि त मूंखे फाइल ॾिसणु ॾियो, सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदमि। या जे 1 वॻे ताईं न अचां त तव्हां मां 4 या 5 ॼणा मुंहिंजी आफ़ीस हलिया अचिजो। आफ़ीस पहुची PS जे कमरे वारे पासे वियुसि, खेसि हिदायत कयुमि त कंहिंजो फ़ोन अचे ऐं मुंहिंजो पुछे त चइजोसि कोन आहे ऐं मुंहिंजे कमरे में केरु न अचे। अंदरां वञी PS ऐं मुंहिंजे कमरे जे विच वारो दरवाज़ो बंदि कयमि, कुंडी लॻायमि। ॿाहिरि निकिरी पटे वाले खे चयुमि त केर बि अचे त कोन आहियां। आफ़ीस जे दरवाज़े खे कुंडो लॻाए बाथरूम में वियुसि ऐं उते रोकियल लुड़क ऐं उछंगारूं निकिरी आयूं। दिलि तां कुझु बोझ हल्को थियो त वज़ू करे आफ़ीस में आयुमि। मुसलो खणी 2 रकातूं नफ़ल हाजात पढ़ियमि, रब खे ॿाॾायमि त मुंहिंजा अलाह मूंखे हिमत ॾे त हिननि मिसकिन सिंधियुनि खे संदो हक़ ॾियारे सघां। ॿिए ॾींहुं आफ़ीस जे माण्हुनि खे घुराईंदो उन्हनि खे पुछंदो रहियुमि, पर हर कंहिंजो जवाबु हो त असांखे ख़बर कान्हे। नेठि एडिशनल सेक्रेटरी वसीम अहमद जो पोइ पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन बि थियो। उन मूंखे फाइल आणे मूंखे सॼी ब्रीफिंग ॾिनी। मूं वसीम खां हिकिड़ो सुवालु कयो त वसीम, छा गवर्नर साहिब जो एक्शन सही हो ऐं छा पब्लिक सर्विस कमीशन जी सिफ़ारिश क़ाइदे ऐं क़ानून मुताबिक़ वज़ीर खे मोकिलियल हुई? उन ते गवर्नर या कैबिनेट ग़ौर करे सघिया थे? हाणे वसीम मूंखे ॾाढो सुहिणो जवाबु ॾिनो, सर, असां वटां वियल समरी त सिफ़ारिश कयल उमेदवारनि जी मुक़ररी लाइ हुई, पर गवर्नर साहिब ऐं संदसि कैबिनेट जेको फ़ैसिलो कयो उनजो क़ानूनी या गैर क़ानूनी हुअण जो फ़ैसिलो आउं नथो करे सघां। वसीम, तव्हां न करे सघंदा हुजो पर आउं कंदुसि। जेकॾहिं गवर्नर बि को गैर क़ानूनी कमु करे थो त आउं उनखे रद्द कराईंदुसि। हीअ 70-80 ख़ानदाननि कहिड़े मुश्किलनि सां पंहिंजा छोकिरा पढ़ाया हूंदा ऐं उहे कीअं महिनत करे इम्तिहान पास करे आया हूंदा, उन्हनि ज़ालिमनि खे उनजो अहसासु कोन हो। महर साहिब वटि समरी पाण खणी वियुसि ऐं हुन मंज़ूर करे मूं ॾे वापसि कई। 1 मिंट जे लाइ ॾिठाई। आउं साम्हूं वेठो हुअसि त मुंहिंजी नज़र कागज़नि ते पई। मुंहिंजी निरड़ ते पघर थिए आयो। हीउ छा? मुंहिंजी त सही कान्हे थियल। मूं हिकदमि चयो, साईं माफ़ी। तकड़ में खणी आयसि, सही बि कोन कई अथमि। मूंखे इहा ख़बर कान हुई त अव्हां मुंहिंजी सही या वज़ीर जी मंज़ूरी खां सवाइ बि करे छॾींदो। वज़ीर अला साहिब मुश्कियो, आफ़ताब, माण्हुनि सां रहिया आहियूं ऐं सुञाणूं हर कंहिंखे। आफ़ताब कागज़ खणी मुंहिंजे अॻियां रखे ऐं आउं उनजी छंडछाण कयां। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जी 43हीं क़िस्त। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो।
पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजे भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।